दोस्तों ये वनूं था पावर ऑयल जो में थोड़ा मसलो पावर ऑयल घट तस थोड़ो वो आवाज ता खबर होंदी की कंदो आवाज हे इंजन रूम तस इंजन रूम साफ सुथरो तो एक जगह थोड़ी लगल आए ओ हिता थोड़ी लगल दोस्तों ये गाड़ी आ बी जगह चईसे ये दिसण आयो ये सिविका टोक रोक कोने न न न माने बी शादी भी करे सके तो बस करे बैठा हूं ट्री क्या आया दोस्तों ये हुआ गाड़ी जंज लाए सा आया से या गाड़ी बताए देखा प्लाट सा टोयोटा जी। अस्सलाम वालेकुम दोस्तों वनू पे आखिरी गाड़ी ॾिसण ऐं व्लॉग जो स्टार्ट भी तई कियो आहे मुझे पोयों संगत वेठल आहे संगत भी तव्हांखे मिलाया तो उन सां ॾेखारियां तो डोरा वेठो आहे हमरा हिकिड़ो ऐं पोयों असांजो यार हिकिड़ो हे बि वेठो आहे राजा नवीद ऐं मोर पुटु वेठो आहे हिकिड़ो हे भाऊ असांजो दोस्त आहे इहो बि हिते अची वियो आहे असां सां गॾु आहे ऐं गाॾी ॾिसण वञो पिया गाॾी जेका आहे उहा आहे प्लाट्स ऐं प्लाट्स वरिती आहे मुंहिंजे दोस्त पोयों राजा चयो त यार गॾिजी हलो मूंखे चेक कराइजो त गाॾी कीअं ऐं वॾी ॻाल्हि इहा त बयान बि ॾेई आयो आहे हाणे कागज़ वग़ैरह हिन ॾिठा कोन्हनि गाॾी बि हिन सही चेक कोन कई आहे बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि अथसि त इमरान भाई ख़्यालु कजो जेक वेक हुजेसि मां ठीकु आहे हा चेकिंग टीम पोयां वेठी आहे ऐं चए थो त नट बुल्ट चेक कजोसि खाने में पिया हुजनिसि ऐं टायर ॿाहिरि हुजेसि बाक़ी एक्सीडेंट हुजे का ॻाल्हि न आहे को मसलो कोन्हे कागज़नि वागज़नि जो को मसलो कोन्हे यार इहो चेकिंग टीम केड़ी है गाड़ी चेक करण खां पहिरीं खीसा चेक करण मुंहिंजा हिननि हा असां हिकड़े चेक करण यार बिशनी बि आया त या गॾु दोस्तनि मां बिशनी वाह भाऊ का भी थोड़ो इंटरव्यू वठूं था वाह भाऊ विसरिलो पियो लॻे पुछूं भाऊ किथां जा भाऊ सखर जो मां सखर जाओ हिते भला कीअं भाऊ हिते गाॾी हलायूं पिया यंगो में गाॾी भाऊ जी भली आहे भाऊ साईं सां सौदो कयूं कल्टस आहे 2000 कहिड़ो मॉडल आहे 2013 पोइ सौदो कयूं भला अरे वाह ये सौदो हिते तो वाह जो पैकेज मिलियो पैसा बुधा मां बुधाया हुन टोकन छड़े राज के वठी था राज जेके पैसा उते ॾेई आवा छॾ बस हां पराई रोली है दोस्तों 3000 पहिरों बि हिकिड़े जगह ते ॾेई आयो टोकन उहे वया अथसि अॻ में वरी कल्ह ॾेई आयो आहे हाणे वञो था गाॾी चेक करण यार असांजी टीम हूंदसि त बस अलाह ख़ैर कंदो बाक़ी गाॾी वारा पैसा वया ये जेके 3000 रुपया जेके टोकन ॾिनो मांसि हां वरी मुझे यार संगत तां मूंखे मशवरो न यार इहा गाड़ी न वठणी हां पोइ जेको आहे मुंहिंजो 3000 वापसि ॾे पोयां फोन ते माई जो आवाज़ पियो अचे ज़ाल जो हां न टोकन कोन ॾिनो मुंहिंजो सभु हिकु जोरू जो गुलाम लॻो पियो जेतो त मां टोकन चयोमांसि वारे वापसि ॾे त माई आवाज़ कढियो त न टोकन न ॾिजांइ पोइ चई त गुलाम आहे सो भाऊ तूं त गुलाम न आहीं न भाऊ शादीशुदा आहीं असां इंडिपेंडेंट आहियूं और शादी न थी थियल शादी थियल आहे भाऊ 2 ॿार हींअर जी त इंडिपेंडेंट हो अकेला आज़ाद हूं न भाऊ आज़ाद हूं माना टोक रोक कोन्हे न माना ॿी शादी भी करे सघे थो बस करे वेठा हूं ट्री क्या आया शर्म कयो हिड़सो ॿ कई वेठो तव्हां हिक बि न कई आहे ताईं साईं हिन में 3 कयो पर हिकिड़ी ज़ाहिरा पर गायब आहिनि और ये 3 कई वेठो आहे अरे अखियूं तो ॾेखारे साहिल खे ख़बर आहे ॿी त थियण वारी अथसि वो ॿार अञा ॿार आहे हो अञा थियण वारी आहे ज़ाहिर थियण वारी आहे हां शादी थियल आहे दोस्त जी पर ॿी थियण वारी आहे रस्ते तां वञूं पिया दोस्तो कल्टस आहे 2013 मॉडल आहे पैसा ॿुधा कंप्लीट जेन्युइन गाॾी आहे सिर्फ दरवाज़नि जो रस निकतल आहे असां गाॾी खे न ॾिठो आहे असां तोखे ॾिठो आहे पैसा ॿुधा 13.5 लाख रुपया हलो मां थोरो तेज़ स्पीड वठ ठीकु आहे ओके वाह वञूं था वॾी स्पीड में वॾी स्पीड वरिती अथई भाऊ थोड़ी स्पीड घटि कर न भाउ 50 घटि था कयूं 50 ते हां कांटो थोरो अञा मथे आहे त न बस इहो हाणे घटि नथा कर हीट थी वेंदी हमरा दोस्त असां गंज सड़ी वेंदसि थोरो घटि कर 12 पूरा क्यों न गंज सड़ी न गंज सड़ेला बाकी जो राइल पासा वो सड़ी है अरे भोग थोड़ी राजा नहीं अरे चुरा ख्याल कर पैसा यो ही दी ख्याल कर भाई मुके दरवाजा तने विच में आयो है पैसा यो दी ख्याल कर जा हवा दोस्त स्पीड के 50 घट क्यों भाऊ 50 घट कर छडे माने 90 ते अची वई आ अरे 90 ते अची वई आ दोस्त नठा दासे हां लोकेशन ते पहुंची आऊं दोस्त पैसा देना हवा तजुर्बो बुधाए गाड़ी की हुंदी हवाला आखिर कंदो राजा जो भाग इंशाल्लाह सुठो हुंदो राजा जो भाग ठीक है चेक क्यों ठीक है वाह ओके दा मेहरबानी दोस्तों ये हुआ गाड़ी जंज लाए असां आयासीं
इहा गाॾी मां तव्हांखे ॾेखारियो प्लाट्स आहे टोयोटा जी ऐं 2001 जो मॉडल आहे 6 जी रजिस्टर आहे टायर वायर चङड़ा अथसि गाॾी ऑटोमेटिक आहे इंजन रूम भलो अथसि गाॾी भली आहे संगत बीठा आहिनि हिन खां वती आहे ऐं हे ॿ मुंहिंजा चीता बीठा ॿई चीता हुया ऐं हे गाॾी ॾिसो हे ॾिसो अंदरां पैनल लॻल है कोन्हे से लॻाइणो पवंदो भाई गाॾी साफ़ आहे राज असांजे दोस्त अच्छे लटनि वारो जेको बीठो आहे उन वती आहे गाॾी भली अथसि पोइ बि मां तव्हांखे ॾेखारियां हीअं आहे ॾिसो पोइ हीअं आहे टोयोटा प्लाट्स गाॾी भली अथसि ऐं हिन दोस्त खे जेका मिली आहे उहा मिली आहे अब घणे 11 घणे में मिली अथसि 1170 में हिनखे मिली आहे दोस्त खे धमाको इंजन रूम खोलेसि साहिल इंजन रूम बि दोस्तनि खे ॾेखारियो आहे इंजन रूम खोलेसि भाउ संगत के इंजन रूम भी ॾेखारे छॾियूं टायरनि जी हीअ कंडीशन अथसि रिम लॻल अथसि रिम अथसि ऐं हे इंजन रूम अथसि हे इंजन रूम अथसि इंजन रूम साफ़ु सुथिरो अथसि हिकिड़ी जॻह ते थोरी लॻल आहे उहो हितां थोरी लॻल आहे हे ठहियलु आहे हे कुंड ठहियलु आहे हिनजी हे हितां किथां लॻी आहे थोरी पर माना एतिरो ख़ासि हू कोन्हेसि बाक़ी रूम वूम साफ़ु अथसि अंदरि धक न अथसि अंदरि धक न अथसि साफ़ु आहे अंदरि साफ़ु आहे सिर्फ़ु हे टुकड़ी सही अथसि हे सॼी सही अथसि वेंदे उहो हेसि ताईं हितां खां हेसि ताईं टुकड़ी हे थोरी लॻी आहे पर बॉनेट में आहे हेठि न आहे रूम में मां चेक कयमि हेठि कोन्हे बैटरी वैटरी सही अथसि सही आहे न भाउ गाॾी सही आहे 1170 तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां 11 जी आहे ईअं भाउ 11 जी आहे पर हिन लाइ सही आहे घर जे इस्तेमाल लाइ कलर वलर नओं थियल अथसि अच्छा हीअ गाॾी टोटल कलर आहे दोस्तो गाॾी टोटल कलर आहे पर लुक में आहे माना लुक अथसि गाॾी जो ख़ूबसूरत आहे इंजन 00 ठहियल अथसि सफ़ा हाणे ठाराई अथई इंजन जो साउंड अहिड़ो अथसि सफ़ा नई इंजन तयारु थियल आहे सो इहा अथव गाॾी हाणे वरी असां वञूं था हिकिड़ी ॿी गाॾी ॾे हिन दोस्त खे गाॾी खपे उहा वठणु वञूं था उहा वारी सिविक उहा बि तव्हांखे ॾेखारियूं था दोस्तो हीअ गाॾी आहे ॿी जेका चईसीं ऐं हीअ ॾिसणु आहियूं हीअ सिविक आहे 2002 जो मॉडल आहे हीअ गाॾी जेन्युइन आहे थोरी फेड आहे पर गाॾी जेन्युइन आहे भली गाॾी आहे सफ़ा भली गाॾी आहे तव्हां मां सोचियो तव्हांखे बि ॾेखारे छॾियां ऐं इंटीरियर बि इलाही भलो अथसि दोस्त सां तक़रीबन सौदो थी वियो आहे अंदरों पोइ थो ॾेखारियां गाॾी अचे थो रिम विम लॻल अथसि टायर वायर नवां अथसि रिम लॻल अथसि हे ॾिसो मेरी आहे साफ़ु सुथरी न आहे मिटी में बीठल आहे गाॾी आहे बाक़ी आउटलुक मां तव्हांखे ॾेखारे थो छॾियां हे ॾिसो दोस्त सां परियों फिरे थो दोस्तो राति बि मां तव्हांखे गाॾी अंदरां न ॾेखारी बहरहाल हे गाॾी उहा ई आहे जेका खणी आहियूं इहे बि असांजी बीठी आहे रिबोन आहे इहे सिविक आहे इहे 2002 ऐं उहो 2009 आहे उहो मैनुअल आहे इहा ऑटोमेटिक आहे अंदरों वरी मां तव्हांखे ॾेखारियां थो हिन खोल त वारनि खे अंदरां बि ॾेखारियूं गाॾी साफ़ु सुथिरी आहे ऑटोमेटिक आहे ॾिसो मां त चवां सीटूं वीटूं बि कहिड़ी साफ़ु सुथिरियूं अथसि ॾिसो झड़पूं वड़पूं एॾियूं भलियूं अथसि बहितरीनु झड़पूं अथसि ॾिसो साफ़ केतिरी आहे ये कलर ना है बिल्कुल जेन्युइन आहे अब गाड़ी झड़पूं कीअं आहिनि हाय मां चेक करियूं कीअं आहिनि गाड़ी 0 मीटर जड़ी झड़प है ना अंदरां भली आहे ॿाहिरां भली आहे सफ़ा अंदरां फ्रेम में वीवीआईपी A to Z ओके आहे बाक़ी ॿाहिरों पंहिंजे हथ में रेडी करे वठंदासीं उहो रेडी है इहो तो चए त जेका फेड वेड आहे बाक़ी हिकु थोरी तो अथसि गरियल उहा सही थी वेंदी पर गाॾी ॾिस न जेन्युइन भला फेड आहे गाॾी कड़क आहे सफ़ा कड़क जंहिं गाॾी खे चइबो आहे न उहा ई गाॾी आहे सो हिनखे खणी था वञूं हिकिड़े पेंटर ॾे ऐं हुन सां ॻाल्हायूं था त बाबा हिनखे शाइनिंग कीअं आणियूं चमक कीअं आणियूं असां गाॾी में यार गाॾी स्टार्ट कई हबलियो बच्चो भरियो अॻिते ओके आहे निकिरियो दोस्तो हे वञूं था पावर ऑयल जो हिन में थोरो मसलो आहे पावर ऑयल घटि अथसि थोरो ऐं उहो आवाज़ तव्हांखे ख़बर हूंदी कीअं कंदो आवाज़ हलो था ॾिसो था हिकिड़ो पेंटर आहे हुन वटि बि हलूं था ऐं मैकेनिक बि ॾेखारियूं था भाई इहो छाजो आवाज़ आहे पावर ऑयल जो पेंटर वटि आया आहियूं पर पेंटर हाणे था दुकानु खोलनि छोकिरा ॾिसो था हाणे दुकानु खोलनि था हे असांजो पेंटर आहे ॾिसियो सस्पेंशन सर्विस या पेंटर कमु असां हितां ई कराईंदा आहियूं गाॾी काया आहियूं हाणे खुले त वरी पोइ हिनखे ॾेखारियूं अच्छा हिन वटि डेंटिंग जो पेंटिंग जो कमु ॾिसो न कीअं माना हे 1900 ॾिसो न 76 मॉडल आहिनि 80 मॉडल आहिनि गाॾियूं सफ़ा फुल स्क्रैप थी थियूं ठहनि फुल स्क्रैप थी आहे गाॾी अंदरां ॿाहिरां फुल स्क्रैप थी आहे हिकिड़ी इहा ई हिकिड़ी ॿी गाॾी बल्कि 2-3 हुयूं उहे गाॾियूं अञा ॾिसो अंदरां इंजणियूं बिजणियूं निकल ॿी काॾे वई उहो हुन वटि बीठी आहे ॾिसो मां तव्हांखे ॾेखारियां दोस्तो त हिन वटि कमु डेंटिंग जो केॾो भलो आहे
सॼियूं गाॾियूं स्क्रैप थियूं थियनि ऐं पोइ वरी टीना ऐं खड़कंदियूं ऐं सॼी स्क्रैप थी आहे सॼी गाॾी स्क्रैप आहे ॾिसो न हाणे सॼी स्क्रैप थी आहे हालांकि हेठां ॾिस ॻरियल आहे पर सॼी स्क्रैप थियल आहे गाॾी हिकिड़ी होॾे बि बीठी आहे साम्हूं तव्हांखे नज़र ईंदी मां ज़ूम करे ॾेखारियां थो ॾिसो हे बि स्क्रैप थी आहे कम हितो भलो आहे उस्ताद की होया शटर टूट गया अरे भाई हटो ये नीचे ना गिर जाए अरे भाई सुबह सुबह ये क्या हो गया साइंस लगाओ इसमें साइंस लगाओ कांड हो गया कांड हो गया तो तू सांड है ना कर सही बोल रहा हूँ ना मैकेनिक उस्ताद के पास लेकर आए वैसे वैसे दे रहा है अब चेक करेगा ये चेक करेगा गाड़ी इस साइड पे थोड़ी हल्की सी जा रही है अब लेकिन अभी पता चला है ये इस पे टायर लगा हुआ है नया टायर इसके डिग्गी में पड़ा हुआ है मैं आपको दिखा रहा हूँ उस्ताद ट्राई ले ली तुमने गाड़ी की अच्छाई भी कर बुराई भी कर नहीं गाड़ी अच्छी है बस गाड़ी अच्छी है इंजन सेट है ओके इस बेरिंग का क्या मसला है बैरिंग में आवाज है वो रिप्लेस हो जाएगा ना चल भाई बस यही सेट हो जाएगा या नया होगा नहीं नया डलेगा इसमें गोलियां चेंज करें तो फिर गोलियां नहीं चेंज होती गोलियां चेंज नहीं होती ओरिजिनल जो लगाते नहीं भाई बेरिंग चेंज होगा हाँ पेंटर वटि अची आऊं उस्ताद ज़ैन वटि हिन थोरो घणो जेको फेड वेड आहे असां सोचूं था त हिनखे लेकर लॻरायूं या रंग लॻरायूं छा कयूं गाॾी जंदी आहे न बम्पर थियल अथसि पर थोड़ी फेडेड आहे फेडेड माना चमक कोन्हेसि शाइनिंग कोन्हेसि गाॾी में ॾिसो था शाइनिंग कोन्हेसि असां सोचियो था त यार हिनखे कलर करायूं या लेकर लॻरायूं या लेकर लॻरायूं इन में फाथल आहियूं उस्ताद सां ॻाल्हायूं था पुछूं था वरी पोइ तव्हांखे ॾसियां थो